नाज़िन वारा वेझो हादसे में ब नौजवान फौत थी विया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अहमद अली चाडियो। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वारा लाड़काल रोड ते रात देर सा वरद माछी लाड़े वटा टाक्सन ड्राइवर ऐं ॻोठाणे के नामालूम कार सवार जो टक्कर हणी चीबाटे मारे छॾियो। वारा लाड़काल रोड सा ॻोठ वरन माछी खां डाक्सन मां सब्जी लाहे ॾींदड़ ड्राइवर सुधीर बुरड़ो ऐं ॻोठाणो अशरफ सोलंगी के नामालूम कार सवार टक्कर हणी फरार थी विया, जंहिंजे नतीजे में सुधीर बुरड़ो अशरफ सोलंगी ॿई ॼणा थॾे ते फौत थी विया, जॾहिं त फौतनि जा लाश तालका इस्पताल वारा आंदा विया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद फौतनि जा मड़ वारसनि हवाले कया विया। फौतनि जा लाश घर पहुचण ते कैराम बची वियो। जी अहमद अली, महिरबानी जी।